पंजाब के खुराक ऐं फ्लोर मिल्स एसोसिएशन में तकरार न निबेरियो आहे। पंजाब के खुराक खाते 100 खां वधीक फ्लोर मिल्स की कणक वारी कोटा मुअतल करे छॾी आहे। ब्रेक न्यूज़ में ॾींदासीं। पंजाब के खुराक खाते ऐं फ्लोर मिल्स में एसोसिएशन में तकरार न निबेरियो आहे, जॾहिं त पंजाब के खुराक खाते 100 खां वधीक फ्लोर मिल्स की कणक वारी कोटा मुअतल करे छॾी आहे। 10 मिल्स मालिकनि ख़िलाफ़ केस भी दाख़िल कयो वियो आहे। फ्लोर मिल्स मालिकनि हुकूमती फ़ैसिले ख़िलाफ़ सुभाणे खां हड़ताल जो ऐलान करे छॾियो आहे, जॾहिं त केतिरियूं ई फ्लोर मिल्स अॼु ई बंदि कयूं वयूं आहिनि। अटे जी फ़राहमी भी रोकी वई आहे। इंतज़ामिया जो चवणु आहे त मिल्स मालिक अटे जी हथरादू खोट पैदा करे रहिया हुआ, जंहिं सबबु कार्रवाई कई पई वञे। पंजाब के खुराक खाते ऐं फ्लोर मिल्स एसोसिएशन में तकरार न निबेरियो आहे। पंजाब के खुराक खाते 100 खां वधीक फ्लोर मिल्स की कणक वारी कोटा मुअतल करे छॾी आहे। 10 मिल्स मालिकनि ख़िलाफ़ केस भी दाख़िल कयो वियो आहे। फ्लोर मिल्स मालिकनि हुकूमती फ़ैसिले ख़िलाफ़ सुभाणे खां हड़ताल जो ऐलान करे छॾियो आहे। इन हवाले से असां लाइन ते मौजूद आहे लाहौर में केटी न्यूज़ रिपोर्टर खुदाबख्श उजण जी। खुदाबख्श, छा तफ़सीलात? जी बिल्कुल, पंजाब में फ्लोर मिल मालिकन ऐं हुकूमत जे तरफ़ां हिकु गैरलाक पेश थी वियो आहे, जंहिंमें फ्लोर मिल मालिकन तरफ़ां सुभाणे खां पंजाब भर में जेको आहे सो हड़ताल जो ऐलान कयो वियो आहे। जॾहिं त ॿिए पासे जेको आहे सेक्रेटरी खुराक पंजाब जो चवणु आहे त हू ब्लैकमेलिंग में न ईंदा ऐं ज़रियनि जो चवणु इहो आहे त हुकूमत तरफ़ां जेको आहे सो 12 फ्लोर मिल जो कणक जो कोटा ख़त्म करे ऐं उन्हनि ख़िलाफ़ जेको आहे सो कार्रवाई लाइ डिप्टी कमिश्नर खे ख़त लिखियो वियो आहे ऐं उन्हनि खे चयो वियो आहे त इहे जेको आहे सो पंजाब में कणक जो बहरान पैदा करे जेको आहे सो अफ़रा तफ़री फैलाइण जी कोशिश करे रहिया आहिनि। इन हवाले सां उन्हनि ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे। जॾहिं त डिस्ट्रिक्ट फूड कंट्रोलर रावलपिंडी तरफ़ां जेको आहे सो 7 जेको आहे सो फ्लोर मिल मालिकनि जा नाला ॾिना विया आहिनि, जॾहिं त पूरे पंजाब में टोटल 12 फ्लोर मिल मालिकनि जा नाला जेको आहे सो मुतअलिका डिप्टी कमिश्नर खे ॾिना विया आहिनि ऐं उन्हनि खे हिदायत कई वई आहे त जेकॾहिं ही सुभाणे हड़ताल कनि था ऐं जेको आहे सो पंजाब में अटे जे बहरान पैदा करण जी कोशिश कनि था त हिननि खे ख़िलाफ़ कानूनी कार्रवाई कई वञे। जॾहिं त फ्लोर मिल मालिकनि जो चवणु आहे त हुकूमत हुन सां कंहिं बि क़िस्म जो ताउन करण लाइ तयारु न आहे, जॾहिं त हू मजबूरीअ में इहो सभु कुझु करे रहिया आहिनि। जेको आहे सो ॿिन्ही तरफ़नि खां जेको आहे हिन वक़्त ताईं जेको आहे सो का बि इज़ाफ़ी पेशरफ़्त न थी रही आहे ऐं ॿई धुरियूं जेको आहे सो पंहिंजी ज़िद ते क़ाइमु आहिनि। हिकु पासे फ्लोर मिल मालिक हड़ताल जो ऐलान करे चुका आहिनि, जॾहिं त ॿिए पासे हुकूमत भी नरमी ॾेखारण लाइ तयारु न आहे, न ई हुननि सां ॻाल्हियुनि जे लाइ तयारु आहे, जॾहिं त उहो सख़्तीअ जो मूड में आहे ऐं जेको आहे सो उन्हनि ख़िलाफ़ जेको आहे सो गिरफ़्तारियुनि ऐं उन्हनि जे वठ पकड़ जो सिलसिलो शुरू करण जो फ़ैसिलो कयो वियो आहे। जी ठीक है, वॾी महिरबानी खुदाबख्श उजण तफ़सील ॾियण जे लाइ।